उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद जारी है, जारी रहंदी, जारी है, जारी रहंदी। उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, उस्तादन जूं पघारूं, उस्तादन जूं पघारूं, उस्तादन जूं पघारूं जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी। उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, बेटे अले, बेटे अले, बेटे अले। उस्तादन जूं पघारूं, उस्तादन जूं पघारूं, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, बेटे अलग, बेटे अलग, जैसी रात अंधेरी रहंदी, जारी रहंदी, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, रात अंधेरी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी। बेटे अले, बेटे अले, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद। जैसी रात अंधेरी रहंदी, जैसी रात अंधेरी रहंदी। उस्तादन जूं पघारूं, उस्तादन जूं पघारूं, बेटे अलफ, बेटे अलफ, बेटे अलफ। उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, उस्तादन जूं पघारूं, उस्तादन जूं पघारूं, इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो। उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद दुश्मन हर दस्तूर, उस्ताद दुश्मन हर दस्तूर। साईं लाइव थो ॻाल्हायो साईं, हे अॼोको एहतजाज कंहिंजे बारे में तव्हां कयो आहे? असांजा IBA जा मेरिट पास उस्ताद आहिनि, उहे तक़रीबन 1 महीने खां वठी हिते डेटाबेस ट्रेज़री में आयल आहे। उन सिलसिले में असांजे एहतजाज आहे त महीने खां वठी काई बि अघु भराई न थी आहे, उहो ख़ाली वाइदा असां सां कया अथऊं। असांजी पहिरियों मुतालबो आहे त बिना देरि उस्तादनि जूं, सभिनी उस्तादनि जूं, जेके बि उस्ताद आहिनि उन्हनि जा फाइल बि जमा आहिनि, फॉर्मेलिटीज़ बि पूरियूं आहिनि, त बिना देरि उन्हनि जूं IDयूं हायर करे बेचैनी ख़तमु करे हीअ अॼु एहतजाज, अॼु असांजो ही टोकन एहतजाज आहे। जेकॾहिं असांजो अञा बि मसइलो न थियो त असां पूरे ज़िले खे कॉल करे कंबर लाड़काना रोड ते इंशाल्लाह धरणो ॾींदासीं, ऐं जेसि ताईं मसइलो न थींदो तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। साईं भाई, जेके तव्हांजे मुतालबे मंज़ूर न थिया त पोइ तव्हां ॿियो लाइ अमल छा हूंदो? ॿियो जेकॾहिं हींअर न थियो मसइलो हल त पोइ ॿीहर असां लाइ इहो आहे त धरणो हणंदासीं ऐं वॾे पैमाने ते हणंदासीं। उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, बेटे अलफ, बेटे अलफ। जैसी रात अंधेरी रहंदी, जैसी रात अंधेरी रहंदी। जारी है, जारी रहंदी, जारी है, जारी रहंदी। साईं ये छाजे बारे में करियो आहे साईं? हींअर एहतजाज आहे साईं। साईं हे अॼोको एहतजाज आहे ट्रेज़री में, छाजे लाइ तव्हां कयो आहे एहतजाज? जीअं त असीं उस्ताद जेके हिते सरापा एहतजाज आहियूं अॼु, असांजो मक़सदु इहो आहे त जेकी गुज़िरियल 7-8 महीननि खां उस्ताद कमु करे रहिया आहिनि बग़ैर पघार जे, उन्हनि जो डेटाबेस अची चुको आहे ऑफिस में, फाइल मुकमिल 2 महीननि खां वठी जमा
मचियल पिया आहिनि पर हिते सिर्फ़ु इहो चई उन्हनि ते माना कमु न पियो कयो वञे त अथोराइज़ेशन कंहिं वटि कोन्हे। छा हिन ट्रेज़री में को बि अहिड़ो ऑडिटर कोन्हे जंहिंखे अथोराइज़ेशन मिली सघे जंहिंखां पोइ उस्ताद जी पघारूं थी सघनि, उनखे आईडीज़ इशू थी सघनि। हर महीने हिन महीने था कयूं, हिन महीने था कयूं, बस सुभाणे था कयूं, ॿिए ॾींहुं था कयूं, जिन खे 2-2.5 महीना गुज़री चुका आहिनि पर को बि अमल न पियो थिए। उनखां पोइ असीं सभु उस्ताद मजबूर थी करे हिते अची धरणो ॾियण ते माना मजबूर थिया आहियूं ऐं असां सिर्फ़ु असांजो चिटो ऐं वाज़े मौक़िफ़ आहे त उस्ताद जी पघारूं बिना देर ऐं हाणे हिन में कंहिं बि क़िस्म जी रंडक रुकावट बर्दाश्त न कई वेंदी। जेसि ताईं पघारूं न थींदियूं असां हिते वेही पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, बेटे अलफ, बेटे अलफ।